आपाशी खाते सखड़े कामूरनि करप्शन जो अनोखो कारनामो बहंदड़ केनाल मां खाटरी करे 7 करोड़ दादू केनाल में लोड़े छॾिया। एसी फ्यास शाह जे मुतल हुजण जो एजेंटनि ज़रिए अफ़वाहूं पखेड़े खाटरी जो कम बंदि हुजण जूं अफ़वाहूं पखेड़े हक़ीक़तूं लिकाइण लॻा। पहिरियां हिक मशीन ऐं हाणे तकड़ में ॿिनि मशीनुनि ज़रिए खाटरी वारो कमु जारी रखियो वियो आहे। इन ॾस में आपाशी ज़रियनि मूजिबि ज़ुबैर जतोई खे 7 करोड़नि जो वहंदड़ दादू केनाल मां खाटरी जो ठेको एसी फयाज़ शाह ॻुझ गोह में ॾेई छॾियो। अहिड़ी अनोखी खाटरी जूं ख़बरूं मीडिया ते अचण खां पोइ एक्सीएन ख़ैरपुर इरिगेशन सर्कल फ्याज़ शाह पंहिंजनि एजेंटनि ज़रिए अनोखी खाटरी जे कम ते परदो विझण लाइ कमु बंदि हुजण समेत टेंडर नाहे थियो बाद में थींदो ऐं मुअतल थियण जूं अफ़वाहूं फैलाए ध्यानु हटाइण जूं कोशिशूं कयूं पियूं वञनि। जॾहिं त छंछरु 6 जुलाई ते बि हिक बजाए ॿिनि मशीनुनि ज़रिए तेज़ी सां खोटाई वारो कमु जारी आहे। आबादगारनि ऐं सनाहवंदनि पारां चीफ जस्टिस ऑफ सिंध हाई कोर्ट खे अपील कई आहे त क़ौमी ख़ज़ाने खे नुक़सानु पहुचाइण वारे अमल जी अदालती जांच कराए मुलविस माण्हुनि ख़िलाफ़ कार्रवाई कराई वञे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची